बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया। अॼु असां वटि मैथमेटिक्स जी पोर्शन में हिकिड़ो सुवालु आहे, सो अचो त हिनखे सोल्व करियूं था। सुवालु आहे x टू दी पावर 6 पाए x टू दी पावर 3 इक्वल्स टू वाट। कीअं सोल्व थींदो? असां सोल्व कंदासीं। हिते जेको आहे x जे मथां पावर 6 आहे त x 6 दफ़ा मल्टीप्लाई थींदो। x मल्टीप्लाई x मल्टीप्लाई x मल्टीप्लाई x मल्टीप्लाई x मल्टीप्लाई x। उन खां बाद में डिनोमीटर में x जे मथां पावर 3 आहे त x जेको आहे 3 दफ़ा मल्टीप्लाई थींदो। x मल्टीप्लाई x मल्टीप्लाई x। ठीकु आहे, हाणे हिते सिंप्लीफाई कंदासीं। x सां कटिजी वेंदो, x सां कटिजी वेंदो, x सां कटिजी वेंदो। सो असां वटि हिते 3 जेको आहे x बचंदा। सो हिन जो जेको आंसर थींदो x पावर 3। सो वीडियो सुठो लॻे त लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारिजो।